बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम ऐं अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अॼु असांजो क्लास नंबर 64 आहे ऐं बेसिक मैथमेटिक्स जो कोर्स जारी आहे। अॼु असां इन कोर्स में नओं टॉपिक पढ़ण वारा आहियूं। इट्स वेरी इंट्रस्टिंग ज्योमेट्री। ज्योमेट्री जा असां बेसिक रूल्स ऐं जेके उनजो जेको एल्गोरिदम आहे ज्योमेट्री जो कीअं कमु कंदो आहे ऐं विद द जेको आहे प्रैक्टिकल इक्विपमेंट्स असां ज्योमेट्री खे पढ़ंदासीं। सोचो त स्टार्ट कयूं था पंहिंजे क्लास। ज्योमेट्री लफ़्ज़ जी जेका माना आहे उहा ॿिनि लफ़्ज़नि में वरितल आहे। ज्योमेट्री जियो माना अर्थ, मेट्री माना मेजरमेंट, यानी ज़मीन जी माप। जॾहिं असां ज़मीन जी माप कंदा आहियूं कंहिं टुकड़े जी, खिते जी, त असांखे ज्योमेट्रीअ जो इलाही अहम किरदारु उते अदा करण लाइ मिलंदो आहे। उन जी माप में, उन जे शेप में। जीअं असां प्लॉट ख़रीद कंदा आहियूं, चवंदा आहियूं त मिसाल स्क्वायर फीट में असांखे हिकिड़ी कंपनी ॾिए थी। सो ईअं ई ज़मीन जी जेको आहे सो असांखे माप इन द फॉर्म ऑफ ज्योमेट्री, विद द हेल्प ऑफ ज्योमेट्री असांखे मिलंदी आहे। सो हिन जो जेको मक़सदु ऐं माना आहे त इहा ज़मीन जी माप यानी ज्योमेट्री। हाणे ज्योमेट्री हिकिड़ो इल्मु आहे। जीअं मां तव्हांखे चवां जियोलॉजी, ठीकु आहे, यानी ज़मीन जी स्टडी। जियोग्राफी यानी ज़मीन जे खिते जी, ज़मीननि जे इलाइक़नि जी जेको आहे सो स्टडी। सो ईअं ई ज्योमेट्री बि हिकिड़ो इल्मु आहे। मां कोशिशि कंदुमि असांजा बिगनर्स आहिनि असां सां गॾु, असांजा नंढा ॿार आहिनि हिन कोर्स में, असां बेसिक लेवल ते ज्योमेट्री खे डिस्कस कयूं। सो ज्योमेट्री स्टार्ट किथां थी थिए, ज्योमेट्री जनम किथां थी वठे, उहा हिकिड़े डॉट खां वठे थी। यानी हिकिड़ो डॉट इन एॾी सारी ज्योमेट्री खे जनम ॾिए थो। यानी ज्योमेट्री किथां स्टार्ट थिए थी, हिकिड़े डॉट खां। हाणे डॉट खां पोइ जेको ॿियो स्टेप ईंदो आहे उहा ईंदी आहे लाइन। छा आहे? लाइन। हाणे असांखे पढ़ायो वेंदो आहे त जेका हीअ लाइन आहे न उहा इनफाइनेट डॉट्स सां मिली करे लाइन ठहंदी आहे। यानी जेका असां तव्हां लाइन ॾिसूं था न, इन में हज़ारे करोड़े डॉट्स मिलंदा आहिनि त उहा लाइन ठहंदी आहे। ईअं खणी चवां त कंहिं शइ खे न तव्हां ज़ूम कयो, वॾो ज़ूम करे ॾिसो त हिकु लाइन जे अंदरि तव्हांखे डॉट्स मिलंदा ऐं इहे डॉट्स मिली करे लाइन ठाहींदा आहिनि। हाणे लाइन कंहिंखे चवंदा आहियूं? लाइन उहा हूंदी आहे जेका इनफाइनेट हूंदी आहे। यानी लाइन तव्हां अगरि हिन तरफ़ ॾिसो न, हे जेको एरो आहे न, इन जो मतिलबु आहे त इहा हेॾे जारी आहे। हिन एरो जो मतिलबु आहे त इहा हेॾे जारी आहे। यानी हीअ किथे बि ख़तमु नथी थिए लाइन। इन जो दलील हे ॾींदा आहिनि एरोज़। यानी जॾहिं बि असां ॿिन्ही पासनि ॾांहुं एरोज़ खणूं था त असां हुनखे लाइन चवंदा आहियूं। ऐं लाइन छा हूंदी आहे? लामहदूद हूंदी आहे। यानी पई हलंदी आहे, हिन पासे बि हलंदी त हिन पासे बि हलंदी। पर इहा लाइन तश्कील छा जी आहे? उहा डॉट जी आहे। उनखां पोइ जेको नेक्स्ट आहे उहो आहे असांजे लाइ रे। माना एट द वेरी बेसिक लेवल त असां रे छा खे चवंदा आहियूं? रे उनखे चवंदा आहियूं जेको माना तीर निशान आहे न, तीर पीपीअ जो, ठीकु आहे, असां हुनखे रे चवंदा आहियूं। पर हिन में रे ऐं लाइन में कहिड़ो फ़र्क़ु आहे? इन में हिकिड़ी एंडिंग पॉइंट हूंदी आहे या एंड पॉइंट चऊं जंहिंखे, उहा हिकिड़े पासे ॾांहुं हुनखे एंड पॉइंट हूंदी आहे। यानी कंहिं जॻह तां उहो शुरू थींदो आहे। यानी ॾिसो लाइन में छा आहे त मतिलबु हीअ हिन पासे बि इनफाइनेट आहे त हिन पासे बि इनफाइनेट आहे। पर रे जो कहिड़ो कमाल आहे त रे जी हिकिड़ी जॻह तां स्टार्टिंग पॉइंट चयोसि या एंडिंग पॉइंट चयोसि हूंदी आहे ऐं हुनजो ॿियो पासो जेको हूंदो आहे उहो वरी इनफाइनेट हूंदो आहे। असां हुनखे चवंदा आहियूं रे। ऐं रे केमो थी वरी ठहे? लाइन में। ज़ाहिरी ॻाल्हि त हिकिड़ी लाइन आहे पर हुनखे असां सिर्फ़ु जेका नई शइ हुनजे अंदरि अचे थी उहा कहिड़ी आहे त हुनजे अंदरि मतिलबु हिकिड़ो एंडिंग पॉइंट या स्टार्टिंग पॉइंट, ॿई हिनखे चवंदा आहिनि। यानी मिसाल अगरि कोई हिन तरफ़ खां अचे त हिन जे लाइ एंडिंग पॉइंट आहे। अगरि हिन तरफ़ खां इहा लाइन मूव करे त हिनखे चवंदासीं स्टार्टिंग पॉइंट आहे। टीं जेको हिन में टॉपिक आहे उहा लाइन सेगमेंट। इनखे असां सिंधीअ में चवंदा आहियूं लीक टुकुर। ठीकु आहे। हाणे कीअं जॾहिं तव्हां वटि फुट स्केल हूंदो आहे, तव्हां काई शइ मापे ठाहियो था। यानी मिसाल हिकिड़ो असांखे न रे खपंदी आहे। रे जो मतिलबु छा आहे? हली पई। लाइन जो मतिलबु छा आहे? जेका इनफाइनेट हूंदी आहे, माना ॿिन्ही पासनि में मूव कंदी आहे। पर लाइन सेगमेंट जो मतिलबु छा हूंदो आहे त मूंखे जेका घुरबल लाइन खपे थी, जेको घुरबल लीक टुकुर खपे थो, असां हुनखे लाइन सेगमेंट चवंदा आहियूं। उहो कीअं? ॾिसो, उनखे वरी ॿ एंडिंग पॉइंट्स हूंदियूं आहिनि। ठीकु आहे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ज़हन में रखो, ज्योमेट्री हिकिड़ो अहिड़ो नाज़ुक माना हिकिड़ो स्टेप ऐं चैप्टर आहे जंहिंजे अंदरि मेजरमेंट खां सवाइ मूव न आहे कबी। यानी एवं ई बोर्ड ते लीका न आहिनि पाइबा। ठीकु आहे न, मतिलबु जीअं मतिलबु मां वटि हिन वटि टूल्स न आहिनि, मां बसि लीका पाईंदो वञा थो, न। ज्योमेट्री यानी मेजरमेंट, यानी माप। हर हिकु शइ तके तोरे ॻाल्हाइणी आहे हुन में। ठीकु। सो हीअ असांजी छा आहे? लाइन सेगमेंट आहे। लाइन सेगमेंट में छा हूंदो आहे? लीक टुकुर आहे। ठीकु। इन में छा आहे? इन में कमाल कहिड़ो आहे? इन में ॿ एंडिंग पॉइंट्स आहिनि।
मतिलबु हीअ एंडिंग पॉइंट आहे, हीअ स्टार्टिंग पॉइंट बि आहे। मिसाल कीअं, हीअ बी जी एंडिंग पॉइंट आहे, हीअ ए जी स्टार्टिंग पॉइंट आहे। वरी ईअं चऊं त हीअ ए जी एंडिंग पॉइंट आहे पर बी जी स्टार्टिंग पॉइंट आहे। सो इनखे असां चवंदा आहियूं लाइन सेगमेंट जंहिंखे ॿ एंड्स हुजनि। अच्छा, हाणे हिनखे रिप्रेज़ेंट कीअं कंदा आहियूं असां कॉपी ते, उहो ईअं कंदा आहियूं, असां लिखंदा आहियूं ए बी लाइन सेगमेंट, यानी ए बी मतिलबु ॿ एंडिंग जा नाला आहिनि तव्हां वटि, उहा लाइन सेगमेंट कयो। कीअं? 3 सेंटीमीटर्स, यानी तव्हांखे इंस्ट्रक्शन मिलंदियूं, तव्हां हिकु लाइन सेगमेंट ठाहियो पर हिकु उनजी माप तव्हांखे मिलंदी, जेको फुट स्केल खणी उनखे तव्हां उनखे मतिलबु मापे करे कंदव। ऐं असांजे लाइ इंशाल्लाह जेको नेक्स्ट क्लासिस हूंदा उन में असां हिकु हिकु टूल इस्तेमालु करणु पढ़ंदासीं, सिखंदासीं। सो जामेट्री मुंहिंजो ॾाढो पसंदीदा टॉपिक आहे, छो त प्रैक्टिकल आहे न, मतिलबु डेली लाइफ सां उनजो कनेक्शन आहे सिधो सां, त ॾाढो मज़ो ॾींदो आहे उनखे मतिलबु पढ़ण में। सो अॻिते हलूं था त असां डॉट, लाइन, रे, उन खां पोइ लाइन सेगमेंट, इहे शयूं असां कवर करे वियासीं। ठीकु आहे, हाणे नेक्स्ट हलूं था। जॾहिं लाइन जो ज़िक्र थींदो त उन जॻह ते असांजी पैरेलल लाइन्स जो ज़िक्र थींदो या पैरेलल लाइन जो ज़िक्र थींदो। तव्हां असां डेली लाइफ में पैरेलल शयूं किथे ॾिसंदा आहियूं? पहिरियों त असां गाॾीअ जे फीथनि में हिकिड़ो पैरेलल गैप ॾिसंदा आहियूं। अगरि उन जे हिक ॿिए जे साम्हूं उहे फीथा न हूंदा उन तरतीब सां त उहा गाॾी अनबैलेंस हलंदी, यानी उहा बैलेंस में न हलंदी। यानी पैरेलल शयुनि जो एतिरो मतिलबु हिकिड़ो अहमियत आहे, या ईअं खणी चऊं रेल जी पटड़ी परफेक्ट एग्ज़ाम्पल आहे पैरेलल लाइन जो, यानी उहा हिक ई तरतीब सां गॾु हलंदियूं आहिनि। ठीकु आहे न, त असां हुनखे छा चवंदा आहियूं? पैरेलल लाइन। हाणे ॾिसो, हिकु त थी वियो पैरेलल लाइन। हाणे पैरेलल लाइन छा खे चवंदासीं? जेके गॾु हलनि। पर अगरि का लाइन हीअं वञे थी ऐं ॿी लाइन हीअं वञे थी, यानी पैरेलल नथियूं वञनि, असां हिनखे नॉन पैरेलल चवंदासीं। ठीकु आहे, त हीअ पैरेलल लाइन थी वई, हीअ नॉन पैरेलल लाइन, माना मिसाल हिक ॿिए सां गॾु न हलनि, डायरेक्शन चेंज कनि, हिनखे नॉन पैरेलल चवंदा आहियूं। अच्छा, ॿियो इंटरसेक्टिंग, त ईअं खणी चऊं त नॉन पैरेलल फैमिली जे अंदरि ई असां इंटरसेक्टिंग लाइन बि पढ़ंदा आहियूं। उहो पहिरीं ॻाल्हि त नॉन पैरेलल उहो आहे जेके मतिलबु हीअं गॾु न हलनि, इहो त क्लियर आहे। ठीकु आहे, हाणे इंटरसेक्टिंग खे असां ॾिसूं था त इंटरसेक्टिंग जो बहितरीनु मिसाल असां वटि एक्स आहे, यानी अहिड़ियूं ॿ लाइनियूं जेके कंहिं पॉइंट ते हिक ॿिए खे टच कनि, इंटरसेक्ट कनि, क्रॉस कनि, असां हुनखे इंटरसेक्टिंग लाइन चवंदा आहियूं। मां हिननि खे नॉन पैरेलल बि चवां थो, छाजे करे चवंदो? इहे सिधियूं जो न आहिनि। ठीकु आहे, पर उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो टर्म आहे जेके असां इंटरसेक्शन चऊं था। इंटरसेक्शन चइबो हिनखे न, यानी का शइ क्रॉस करे, जे कैंची आहे। ठीकु आहे, असां अहिड़ियुनि लाइननि खे जेके हिक ॿिए खे किथे क्रॉस कनि ऐं कंहिं पॉइंट ते मतिलबु न हिकिड़ी पॉइंट ते हुनखे क्रॉस कनि था, असां हुनखे इंटरसेक्टिंग लाइन्स चवंदासीं। हाणे हिकिड़ी लास्ट पॉइंट आहे हिन वीडियो जी, उहा आहे एंगल। हाणे एंगल हिकिड़ो अहिड़ो मज़ेदार टॉपिक आहे जेके प्रैक्टिकली हल करण में मतिलबु इलाही मज़ो ईंदो आहे। असां अॻिते पढ़ंदासीं। सिर्फ़ु तव्हांजी फॉर योर काइंड इंफॉर्मेशन उहो इहो त जॾहिं ॿ रेज़, ॿ रे कंहिंखे था चऊं असां, मतिलबु रे आहे न हिकिड़ी, हीअ मां छा ठाही आहे? हिकिड़ी रे आहे ऐं हुनजी हिकिड़ी एंडिंग पॉइंट आहे। वरी हिकिड़ी ॿी रे ठाहियां थो, उनजी बि हिकिड़ी एंडिंग पॉइंट आहे। उहे ॿई हिकिड़ी जॻह ते मिलनि थियूं, असांजी एंगल ठहंदी आहे। हाणे एंगल जो इलाही वॾो टॉपिक आहे, असां इंशाल्लाह उनखे बि कवर कंदासीं, पर सिंपल इहो आहे त जॾहिं ॿ रेज़ कंहिं हिकु एंडिंग पॉइंट वारी जॻह ते मिलनि थियूं त उहे छा ठाहींदियूं आहिनि? एंगल ठाहींदियूं आहिनि। उमेदु आहे त हीउ नंढिड़ो क्लास ज्योमेट्री जे अंदरि तव्हां लाइ फ्रूटफुल साबित थियो हूंदो। इंशाल्लाह वरी मिलंदासीं हिकु नई क्लास में ज्योमेट्री जे नए टॉपिक सां। तेसिताईं गॾु हुजो इन ई सिलसिले सां। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।